दोस्तों पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे ज़बरदस्त धमाकेदार नई अपडेट में ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु तव्हांखे बहितरीनु अपडेट ॾियण वारो आहियां बहितरीनु ड्रामे जी यानी पंहिंजावेरी जी ज़बरदस्त धमाकेदार अपडेट। दोस्तों तव्हां ॾिसो था त ड्रामो हिकु बहितरीनु मोड ते हली रहियो आहे। ड्रामे में सुठा सुठा सीन ॾिसो पिया, तव्हां मुनाफ़क़त ॾिसो पिया। हाणे जेको गुलशेर खे ज़हर ॾिनो वियो आहे, इहा बि हिकु बहितरीनु यानी एंट्री आहे चाकर ख़ान जे लाइ। हिकु उनी कातल खे पकड़ण जी जेको हर माण्हू खे ज़हर ॾियारींदो पियो अचे, उहा आहे हसीना। तव्हांखे ख़बर आहे दोस्तों, हसीना खे काबू करण जे लाइ हाणे चाकर ख़ान मुहतरक थी वेंदो। उनखे अंदाज़ो लॻी वेंदो त इहा बार बार जेका ज़हर अचे पई, साॻियो ई माण्हू सभिनी खे ज़हर ॾियारींदो पियो अचे। पहिरियों त हू क़ासिम ॾे उनजो शक वेंदो ई कोन, छो त क़ासिम ॾिठो भॻल आहे। सिधो सओं शक या ईंदो सिकू ते या फेरे जेको हसीना जाबर ते इहो जेको आहे न हणाईंदी। ख़ासि करे सिकू ते लॻंदो, अहिड़े हिसाब सां सिकू वीचारो हासिको थी वेंदो। बहरहाल चाकर ऐं सांवर इन ते गौर वीचार कंदा त हीउ साॻी कातिल आहे, साॻियो माण्हू आहे जेको हर बार ज़हर ॾींदो अचे पियो हर माण्हू खे। हाणे इन खे पकड़ियोसीं त सभु क़तलनि जा कातिल ज़हर थी पवंदा। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दास टीवी खे।